बस सिर काफी है सिर रखो करी करे स्टेज सेक्रेटरी अलाए केरा मुखे कावड़ी इंडिया स्टेज सेक्रेटरी हरू परू माण्हू जी तारीफ़ कंदा बस सिर रखो न कलाक हिकिड़े बुज़ुर्ग बयान कयो आहे त हुनखे कोन सुञातो त इहो केरु मां कलाक बयान कंदुमि न वरी कलाक मुंहिंजो तारुफ़ कराईंदा ही हुया हज़रत मौलाना असदुल्लाह खोड़ो बेमक़सद टाइम ज़ान कंदा बेमक़सद इन ॻाल्हि में तबलीग जमात वारा बाबा अल्लाह रसूल जी ॻाल्हि थी बसि इज़त ॻाल्हि जी आहे न मुले खे छा कंदो नंढड़ा माट करे पहिरियों त नंढड़नि ॿारनि खे हितां उथारियो जीअं नथा उथारियो त पोइ माठ करे वॾा अॻिते सुधी अचो वॾा दीन वॾनि ते फर्ज़ आहे न नंढनि ते फर्ज़ आहे वॾा अॻिते सुधी अचो जेके ॻाल्हि खे सम्झो बि सही चांडिया वॾा होशियार आहियूं जेके ॿारनि खे अॻियां अॻियां विहारींदा पाण जुत न वठी वेठा वॾा अॻिते सुधी अचो वॾा दीन फर्ज़ थियण लाइ ॿ शर्त आहिनि कहिड़ा जेको आकिल हुजे अकुल मुकम्मल हुजे चरे ते दीन फर्ज़ कोन्हे छो त चरियो फजर बि पढ़ंदो 11 बजे चरे खे कहिड़ी ख़बर फजर कमल पढ़ी हिकु ॿियो बालिग हुजे बालिग चांडिया सम्झो था या लाउड ते सम्झायां करंट अचेसि करंट बाक़ी हदीस में ॿार 7 सालनि जो थे त निमाज़ जो हुकुम कयोसि 10 सालनि जो थे त पातराणी पढ़ायोसि छो फर्ज़ कोन्हे आदत विझण ख़ातिर तव्हां चांडिया कोन कमल पंहिंजो नंढड़े छोकिरे खे वठी ईंदा आहियो साईं हिनखे आदत पइजी वई आहे नंढे हूंदे खां अंगूठो थो चूसे आदत पइजी वई न 18 सालनि जो थियो आहे त बि नथो छॾे छो त आदत हुस्न इन जे करे ॿारनि में निमाज़ जी आदत विझण ख़ातिर 7 सालनि खां उनखे निमाज़ पढ़ाए नहमदुहु व नसल्ली अला रसूलिहिल करीम अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफ़ुर रहीम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ज़य्यिनु मजालिसकुम बिल कुरान वक़ाल अल्लाहु तआला फी शानिल हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सब साथी बाआवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ पढ़ो मुखा पहलो मुझे भाइरन जहिड़ो दोस्त मौलाना फजल रहमान गब्बोर साहब ये ईमान अफरोज बयान कयो अल्लाहुम्मा सल्ली अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मद डाडिया नता जो सुभान शाबला चांडियन में सुभान अल्लाह दे देख सा जदा मज़ो ही नता जो जोना कुछ तो चांडियन में बातों हलाल के राज जोर अल्लाह हिन जुए में हिन तर में सैदरी चांडिय जो गोठ मुवाहिदन जो मरकल डाडिया जरूर बाजो हिन गोठ के रब तौहीद फैलाइण जो ज़रियो बनायो आहे जोर अल्लाह ओ सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना जो राजा सुभान अल्लाह जमो हिन साल मदीने में नो घरों करे जमो सागड़ आना पर ठिके जबान बनी नो तो सारियो चांडिया नो न चल मुझे थोड़ी ना छे
ए बुजुर्ग जे तो के भी वठी हलंदा दुआ करो मदीने पाक हलो जो होटल दे बाजी राश हुजे सुबह जो निकरो मानो का पूछो मसीह नबी दे केड़ो रस्तो वींदो मानो जे को जवाब दिया शायद तो जे कदे हाजी मुखे चवंदा मोहम्मद जो इयो घरु असा के तो मदीने अचणी न था पासपोर्ट कोने शनाख्ती कार्ड कोने कोरोना जी सुई आना कोरोना जी सुई पोड़ा भले आना छोकरो तहां न हणाइजो न ताजो नेट वारा सॼो चट थी न तो कमर में ताड़ियों वॼाईंदा अंग्रेज तो चयो दो बच्चे ही अच्छे बार तो प्यारी प्यार पर असा जो नबी छादो है सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा वो तो भाई इतना कहूं वतवालत वतकश शादियों कयो निकाह कयो एडे खानदान मां मायूं वठो जेके बार जाम ॼणनि एकड़ो पेट में ॿियो कच्छ ते चो कुल्हे दे वदो राम भट्ट हुजन घर में पोल्ट्री फार्म केर खाराईंदो अलाह खाराईंदो पंहिंजो घर आहे खाराइण वारो केर आहे पूरे मजमे में आवाज अचे खाराइण वारो केर आहे पीआरण वारो केर आहे संभालण वारो केर आहे रोजी ॾियण वारो केर मिठाई तो चाहे चपल मथे झोपड़ा झोला की न झोलन जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पला कैमें आसरो सभई न था ॻाल्हायो दुकान में बनीअ में कणक में सारन में पलाल में कैमें जंहिंजो आसरो अल्लाह में से पत्थर मंझ पलल से सदाई खुश रहनी जिन आसरो न लाथो अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला इमामातिना तिलावातिना करामातिना मौजिजातिना रियाजातिना मोहम्मद सैयदुल चांदे वाला आज मां दुरूद देरो शुरू किया खुदा जो कसम जो सिजो उगरना खां पहले सैयदुल चांदे मां पांजो दुरूद मदीने में महबूब मोहम्मद जे रोज़े ते पहुच ट्रे कला हे कम हलियो तो मोलो 6 बजे ताईं आयो तहां के जो मिसकालियूं हणे तहां के तहां हराम जो खीसे में हथो जड़ा दे भूरे छा त खलकाई वेल भी मोटिया था ये वरी पोइ ते था ॾिसण मूं ते एतबार कोन्हे तॾहिं त सभु बुज़ुर्ग संग लाखो साहब गोले इनकलाबी कंबर जो किया काय ते कंबर उजरन कम शागिराने सब दिन जो असा जो टाइम भी तोखे आ माने पांजी से जी खाई या खाई या भी शाबाश सन भला वाइज जो टाइम तो मुखे देला सब जो सो साथ खलकाई चांदन में ये सब मोहम्मद जा आशिक आया मुझे भाई शुरुआत पर है तो अरबी में जो तो कुरान की बोली अरबी आ मक्के मदीने की बोली अरबी आ सहाबा की बोली अरबी आ मुझे मौला अली की बोली अरबी आ मौला अली की बोली का भाई था बोला क्या जो जो आप है था वो कटड़ू है दे चांदन में इंदो ही ना आयो तो बेल चाटो की ना बस असा का नफरत न कर भलिया असा का नफरत न कर भलिया हेडे दिया है जर अमीर अलिया अदर हसाने तुम भी हलिया हेडे दिया है दर अली असा है चल जाओ बता छडे दे पैसा देना तो अचे वरी मुल्ले जे रोजी ते लत दे या हाफिज थीनो या आलिम थीनो या कारी थीनो के खत्म नबूवत जो चौकीदार थीनो पोइ वरी कंबर शादात कोट जो डीसी थीनो 50 में 5 सेंजूं दुआऊं हलड़े मुला छा त खलकाई इन जी जल्दी शादी थींदी मुझे भाई जमीन दाई छड़ा घणा
ये खबर है ना यो मोलो मोहम्मद हो पीठी को कितना तो मोहम्मद जा अश असा हैदर जा हुबदार आयो कदा आले नबी असा प्यार असा हैदर जा हुबदार आयो कदा आले नबी असा प्यार आयो जो आले बैतन सा प्यार ना आ तेरे कलमे ते इतबार ना आ तेने तड़ियलन खा असी धार आयो मुझे मुर्शिद पीरान पीर जी बोली हर पीरा पीरान पीर का मुरीद भैया थमन खायो या हतन जो झुमायो या पीरन जो पीरा महबूब सुबहानी हजरत सैयद अब्दुल कादिर जीला बस क्या चुरा असा पीरान पीर के मनींदा हूं पर उन जे नाले ते खीर ना हो पिनंदा खीर नदी दो में मरी मैं कौन मरंदी मुलो मरंदो जेको खाई रूस मुझे चजड़ो दी पियो अल्लाह हमारा मैं हो मारी दान बस कर कटड़ू पंजे पेट खातर मुझे मुर्शिद ते कूड़त तो ये पानी वाली खीर जी मुझे मुर्शिद की जरूरत है मुझे मुर्शिद पीरान पीर अज भी जन्नत में खीर जे दया राजा झुमा राजा जोरो जोरो बेटा ही तो चाहे चंद चोरी ना रात जा मां आयो ही लतीफ जे दरगाह तो आया मता सुबानी वाली फूकू आनो मोला बेटाई को कोनी मनी दे अली को कोनी मनी दे मामा को कोनी मनी दे पिणे को मनी दे ये भलो है हाय बिटाई होजे चंद चोरी है रात चोरी जे चंद जा मिसाल थोड़े या जो मिसाल दा जांडिया भी नहीं गायो फलानो मानो इडू सोहवा केतरो गाल त कर जांडिया तो ने बात मा गिफ पई वहे केतरो जरा चोरी जो चंचो हे बिटाई जादू हिन संचरी भली केरा हाँ ये दिल रब चांटियन खिलनी है माल मुखे तो मिले सड़ो ता चाहा मुला जी ना मुख्य मुला मुख्य तो जो नालो मुश्ताक जे के ओदे माल खाराया न असाके हीअं हीअं बेहा नाले तो जवां मता ॿियो कुझु समझो वड़े मुश्ताक हैदरी अल्लाह अकबर कुरान वाला बुख मंगा चलो जा दुनिया हले कुरान वारन जे सदके पई कुरान वाला तब घोट बाकी खल्क तब जंजा खाईंदी घोट के सदके बेटा चंद चोरी हरात जा तू सह करी सिंगार पर पहुंची न पीढ़ीअ खे तोड़े हीला करी हजार तुंहिंजी सब जमाल मुझे दिल भर जो दम हिकिड़ो चंद तुंहिंजी साथ पाया न पीढ़ीअ सां तू अछो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजरो चंद चवाए सच जे मठी मूर न भाई कदे हो बे सनड़ो कदे हो बे गच जे मुंह में बरई मच पर तो में नाए पेशानी पिरियनी हानी जेको बैठो तो पढ़ाना वो बेटा ये महबूब जे मिलाद ते चलो सुभान अल्लाह जो तो पढ़ा मगोई में आयो राजा आज के रसूल भाई थमनो चले जाओ भाई मुश्ताक कसम जी का तो वांदा मां जमा दूरी जो भाव है गोठो वठी आया गोठो अल्लाह मिठाई दे खणी नेण खुमार मां जा कयाई नाज नजर
बार जो जमंदो ओ जदो अख खोल बिदाई जो जे महबूबा जी मिलाद थी विलादत थी साजन पाजो नूरानी अखड़ी मुबारक खोयो एडो नूर जो सिज त शर्द साल पर चंद के भी लिखण जी जाए जनत घड़ी में खुमार ना जा गया ही नाज नजर सूरज शाखों जक्यों कयो कुमारो कमल तारा कत्यूं ताइब थिया देखी ले दिल पर झको जो जोहर जान बचे त जमाल अल्हम्दुलिल्लाह शाह लती बिठाई रहमतुल्लाह अलैह के दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफर करे कमर के बरसा कोट सईद की चांगे के अंदर बिरादर मुकर्रम मुजाहिद इस्लाम कायद कंबर हाफिज उजैर गुल जागीरानी साहब जी हुक्म के भाउ मुश्ताक अहमद साहब जी मारिफत आई तो मुझे मुखलिस साथियों जमात के दावत थे इन दीनी इज्तिमा में शिरकत जो मौका मिलो अल्लाह खान दुआए तो अल्लाह पाक सभी की हाजिरी कबूल फरमाए पहिरियों तो माता सभिनी खे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया न त ॾींहं जो जलसो ॿुधण ॾुखियो आहे राति जो सफ़ा सवलो आहे राति जो रुॻो ज़ाल खां मोकल वठणी आहे बसि सुबुह चांडिया त वठंदा ई कोन वञा थो जलसो आहे छा कयूं मायूं पर हू चांडियो ॿ ॾींहं टाटा करे वेही रही ॾींहं जो कंबर भी वञणो आहे शहदादकोट भी वञणो आहे लाड़काने भी वञणो आहे डीसी ऑफिस भी कमु आहे डॉक्टर खां बि टाइम वरितल आहे अॼु सभु कम छॾे मोहम्मद जो ज़िक्र ॿुधणो आहे राजा झूलंदा जाओ द्वारा जा बेटा इन तो सभई सुभान दे कर हवाले कम दुकान भी अल्लाह के हवाले घर भी अल्लाह के हवाले बंदी भी अल्लाह के हवाले बच्चा भी अल्लाह के हवाले असां भी आहियूं अल्लाह के हवाले कुरान जादू जे वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह मर्जी तहां जी न हलंदी मर्जी हुन जी हलंदी जंहिं तहां खे पैदा कयो आहे कुरान जादू चए वल्लाहु गालिबुन अला अमरिhi रब छाके चइबो आहे सुभान अल्लाह जो तमां रब समझाया अकेले रब जा पुजारी भाई न थबो करे जाओ भाई न छो त ये गोठ मुवाहिदन जो मरकज़ अल्लाह रब छाके चइबो मां पहिरियों दावा थो कयां वो दलील ॾींदुसि चार दलील ॾींदुसि रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे नुक़सान ॾे शइ साॻी हुजे रब इन खे चइबो आहे वरी वरी भेरो ॾियारां रब चइबो आहे शइ साॻी हुजे हिकिड़े खे नफ़ो ॾे ॿिए खे शइ साॻी हाणे हिन जो दलील थो ॾियां दलील दरिया साॻो मूसा अलैहिस्सलाम ट्रपियो पियो वञे फिरौन गोता पियो खाए रब न खे चयो राजा न था चओ ॿियो दलील थो ॾियां ॿियो बाहि साॻी आहे बाहि पखी पियो टपे त सड़ी पियो किरे इब्राहिम अलैहिस्सलाम अंदर वेठो आहे चए बाहि आहे चए काथे आहे मां त बाग में वेठो आहियां बाहि जे अंदर एसी चांडियो पंहिंजे अकुल मुताबिक़ बस ज़िद कॾहिं बि गॾु न थींदा बस ज़िद कॾहिं गॾु न थींदा बाहि पाणी हिक ॿिए जो ज़िद आहे ॾींहुं राति हिक ॿिए जो ज़िद आहे ॾींहुं हूंदो राति हली वेंदी राति ईंदी ॾींहुं टपण खणंदो बाहि हूंदी पाणी न हूंदो पाणी हूंदो बाहि न हूंदी ॿई ज़िद आहिनि असांजे अकुल मुताबिक़ गॾु न थींदा पर रब छा थो चए यकादुल बर्क़ु यख़्तफ़ु अबसारहुम रब थो चए होॾा बरसात पई हले खिमण जा चिमकाट बरसात पाणी आहे खिमण बाहि आहे मां रब गॾु राह थो सघां नाजा न था चओ रब जे कुदरत खे सलाम कयो बढ़िया ॻाल्हि ये तव्हांजो अकुल आहे जो चओ था बसि त गॾु न रहंदा हेॾा मींहं जा धूड़िया होॾां खिमण जूं तजलियूं रब थो चए मां गॾु राहींदो मुंहिंजी कुदरत टियों दलील थो ॾियां
जो धनी काती सागिया किया किया तो रब समझाया खुदा जो कसम तो धनी काती सागिया पत्थर के हाथ चंगा पे कटे हजरत इस्माइल जी नरम की चीज न तई को है रब न खींचे को चौथों दलील दरिया चौथों चांडिया पकीरा जे दिलवारो प्यालो सिंधो हुंदो त बकतरा अचीरी थाम के सतो गयो अब दिलो ऊंदो करे बोरिंग जे हेठा रख दे भरबो बोरिंग जे हेठा भी न भरबो छो ऊंधो हे जे तो वही विंदो पमंदो सी कोन त इन जे करे खुदा खे ॾिसो दिल जो प्यालो सिंधो करे वियो दिल हे ॾिसो चांडियो मां ॿाहूं थो ॿधां दिल न ॾींदा पोइ वणी वठो न मोटरसाइकिल वठी ॾियोसि अञा वणी वठो ओपो मोबाइल वठी ॾियोसि अञा वणी वठो कंबर दुकान खोले ॾियोसि दिल न ॾियोसि दिल अल्लाह जी मिल्कियत आहे हुजूर फरमाया अला इन फिल जसद बुशरा इदा सलहल जसद कुल्लु व इदा फसदतिल जसद कुल्लु अला वहिय क़ल्ब रब हुजूर फरमाया तव्हांजे जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे जेको रब जी मिल्कियत हिक या रसूल अल्लाह वो केड़ो फरमाया उहा दिल बिगड़ियल सॼो इंसान बिगड़ियल छो त मेणो दिल ते आहे चांहि पीअंदे दिल न थी जाए मानी खाईंदे दिल न थी जाए बोतल घुरायां दिल न थी जाए कंबर हलऊं दिल न थी जाए भला मूंॾे निहार त साईं दिल न थी जाए मेणो दिल ते आहे न निमाज़ ते हले दिल मोई पई आहे छा चवंदी दिल अल्लाह जी औताक दिल अल्लाह जी औताक या मेहमान जी औताक या मुगैरी जी औताक या ब्रह्म जी औताक या मक्सिन जी औताक या चांदन जी औताक मोमिन जी दिल अल्लाह जी औताक राजा बेटा ही साधो चाहे पढ़ानो परखे न तो पढ़ानो मजाक सबक सुप्रिय मुझे अंदर में कया होता कर पर्दो रख जाए रब पाक और हरफ न जाए हिकड़ो होता असांखे त रुगो अजरक टोपी यादि आहे बाबा तव्हां परे थी वियो हो मूंखे जिरेब कनि खपे पोइ हिते जॻह पई आहे छो इज़राइल वांगुरु मथां चढ़ायो पोइ हिते थी वियो मूंखे हिते जिरेब खनि खपे परे थी यारो भरो चढ़ी विहंदा अची मथे अल्लाह तॾहिं त मां कुर्सीअ ते न विहंदो आहियां मुंहिंजे लाइ जिरेब खपे छा दख़ल कई आहे वड़े चांडिया चांडिया यारीअ जा भला संगत में चांडिया जो 100 में हूं कोई संगत में बाक़ी जहिड़ो की त चांद जे कोप ते 13 को न कंदा अल्लाह जहिड़े खां बचाए शरीयत जो कावड़नि जो इलाज आहे शरीयत में बीठे कावड़ा या वेही रहो वेठे आई सुम्ही पओ अञा नथी जॾहिं पाणी पियो अञा नथी छॾे ठोके कर केॾी बि कावड़ अचे चांडियो चांहि जे कोप ते माण्हू न मारिजो ये वरी थोरे घणे ते वेड़ंदा बी मां घरों थी आवां त को देखदा शिरको निकलियो ॾिस केतिरा मौलविन तकी रखी शिरको न निकितो मूं हिकिड़े धक में शिरको कटियो जलसा ई न जे करे त शिरको निकिरे टोपी असां सिंधियुनि जी टोपी आहे न अल्लाह ही चाचो पाए वेठो
मां सऊदीअ में तकी रखी उते हिकिड़े हमरा पुछो साईं असां ॿुधो आहे त सिंध जो अवाम दीन खां फिरी वियो इस्लाम मुंहिंजो तो ग़लति ॿुधो आहे सिंधियुनि जे टोपीअ खे नज़र कर त बि तोखे मोहम्मद जो इस्लाम नज़र ईंदो ॾाढा चवंदा भई इहो त ग़लति करे सिंध खे सलाह इंडोनेशिया जी टोपी ॾिसो मलेशिया जी टोपी ॾिसो वो जना कैप ॾिसो वॾी चिंची टायर जहिड़ी कंहिं जे बि टोपीअ में मस्जिद जो महराब कोन्हे सिंधियुनि जे टोपीअ में मस्जिद जो महराब या टोपी ॿुधाए पई त असांजा वॾा निराज़ी सिंधियुनि जो अजरक ॿुधाए पियो त असांजो अमलियो ऐं भेनर पर्देदार सिंधियुनि जो अजरक ॿुधाए अञा असांजी हिकिड़ी सदाफ़त आहे वाकई होटलनि वारनि खे ख़ुदा जी का मार पए उतां खे चांडिया वेठा आहिनि पुछो न वॾा चंडारे वारा हिक हिक ॻोठ में 5-5 ओताकूं हुंदियूं ख़ुदा जो कसम हिक हिक ॻोठ में 5-5 ओताकूं असांजा वॾेरा सखिया खीर ॿिन कमनि में ईंदो या राति जो ग़रीबनि खे ॾींदा त मानी खाओ या ॾुध बि लोड़े चालियूं भरे सुबुह जो ओताक में मक्खण बि खाराईंदा त लस्सियुनि जूं चोरियूं भरे पियारींदा कसम जी मां कूड़ थो ॻाल्हायां असांजी सगावत इहा हुई असांखे महिमान नवाज़ी मुझे मोहम्मद तॾहिं न मुंहिंजा मौला अली चलो न मां अली खे दुनिया में 3 शयूं पियारियो कहिड़ियूं असर बि लश्कर कुफार कतार अंदर कतार लखनि जा हज़ार मोहम्मद जा कतार हेॾो हैदर कलाम साहिब गुलकार हथ में तलवार जाके चिपना जाके तहको हथ ॾेरो पा मौला अली जो मुंहिंजी गवाही थोरो करे जाओ अली ॿी शइ कहिड़ी प्यारी आहे जे गर्मियूं हुजनि अलीअ खे रोज़ो तुंहिंजो त रमज़ान में बि डंडो कूंडो बंदि नथो थिए बसि कर त बेल चा न ठोकिया तू हैदरी आसानो अली कारी हो कुरान समझा अली हाजी हो काबो समझा अली नमाजी हो मस्जिद समझा अली दीनदार हो दीन समझा अली जो बचड़ो मुझे मौला हुसैन सच्चे में शहीद जो मुझे काज शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद जो खुदा जो कसम सिर सजदे में है दादी ने कहा मौला अली अल्लाह मोली दबई थोरो करे जाओ असां खां नफ़रत न कर भैया छा क्या मूंखे वारो ई ॾियनि था देर सां हाणे मां घोटीअ खां परियां मीरपुर माथिले खां उरियां वागड़ी आहे वागड़ी उते मां तकीर कई मुंहिंजो अकेलो मूंखे घुरायो ॿियो नात ख़ान बि न हुजे मुझे 3 कलाक अलीअ जो ज़िक्र न कयां मूंखे गोली हणी छॾियो खून माओ हिकिड़ो अमराओ उथी बीठो न ॻोठ जो वॾेरो हुनजो नालो कुदरतुल्ला ज़ात जो शेख मूंखे जे मौलाना तारीख़ करे घणी फड़ न कर तारीख़ मां हुनखे 19 नवंबर ॾिनो 19 नवंबर जुमो 11 बजे वायु शुरू कई यार 2:45 बजे ताईं सॼी तकरीर पी ही कया मदा समझो त खोड़ो फोड़ो दियो खोड़ो ऐं घोड़ो कॾहिं फोड़ो न थिए ऐं वॾी ॻाल्हि ॾिसां सॼी तकरीर मौला अलीअ जे शान में कया मौला अलीअ जा मनी न वई त हमलो करे जाओ जो हथ हेठा वो डटड़ो मुश्ताक कसम की काॾो अल्लाह अॼु यार सजरी चांदी वारा मारे मां चांडियुनि जे तॾे खे मान ॾा नथी थो चे तॾहिं वञे तुंहिंजी जेकी खिली की
पाए भाकर भाई पे जो वे जो वे आर्यन नकी तरह बता मनी रुगो पानी ढुको प्यार चांडिया चांडिया दबा वडो गायनो भी चांडियो जलाल अल्लाह मूंखे हुनजे पुटनि घुरायो मां जलाल लाइ रोई दुआ कई मोला कावड़जी पिया छो जलाल लाइ दुआ कई जलाल खे अलाह बख़्शींदो त मोला तोखां पुछंदो छा मुला त जन्नत ते बि अलाह ते बि कब्ज़ो कई हुनजी मर्ज़ी आहे 100 खूननि करण वारे खे माफ़ पियो करे चांडियनि त मख बि कान्हे मारी वडो धारे में चांडियो जला वडो धारे में चांडियो पर हू चांडियो मूंखे जन फुरियो ये धाड़ेला जाए लूसी हा धाड़ेलो हाल मूंखे न फुरींदो सैयद खे न फुरींदो न्याणीअ खे न फुरींदो मुर्शिद पर हू चांडियो फुर पे कई मथे बस में चढ़ियो ॾिठे त ॿ न्याणियूं वेठियूं फुर न की हेठि बस वारे खे जी वञ साथियुनि जो साईं ख़ैर त आहे पुलिस वेठी आहे जे कुझु बि न हल साईं छा थियो चयो 2 न्याणियूं वेठियूं आहिनि न्याणियुनि जे मुंहं ते चांडियो फुर करे चांडी जी ग़ैरत बर्दाश्त न थी चांडियो तव्हांजा वॾा कहिड़ा हा तव्हां त बुंड रगी गाॾियूं फुरींदा फरमाया तो मुखा फुर थी ना मुखा अरे चांडियो मां फुरियलो मुलो आहियां शाबाश आहे हुन वीचारे खे जो 1000 ॾेई मिसाल को न करणु मुखा जॾहिं फुर थी न पोइ पुलिस वारा आया सूबेदार पुछे पियो मुखा घणा ॼणा जा पुट घणे आना जी मुखा पिया फुरनि मां गणिया त घणा ॼणा वही ॿियो सूबेदार आयो सही धारे रंग के कपड़ा के रंग जा अरे मूंखे हिते किले चंद जो मुंहिंजो मुट पियो भरे मां वही क्यों जमादार आयो सही फुर मारे टाइम डालो जो अरे बात चाहिए फुरे आ टाइम पड़ेगा पुलिस मना खुदा ओ पुलिस वाले हमरा आखा पूछो नालो छादी क्या क्यों छा अतुर जे खुशबू न को नहीं ते तो के नको के थिया असां मोला चांडियो साहब न वडो आयो मी चांडियो साईं बेर वारन जो उस्ताद राजा न राजा जोर जा भैया तो बोला करे चांडियो जो चला भैया हाय छादो जे चांडियो सब तो चवे रब जाने हाय चांडियो सच तो चवे रब जाने कुरान के पृष्ठे उमाने थींदी रोशन कबर सुभाने अरे चांडिया अल्लाह तुझे कबर के जन्नत जो पारे चांडियो सच तो चवे रब जाने कुरान के पृष्ठे उमाने थींदी रोशन कबर सुभाने जिन कई खिदमत गारी अल्लाह सही दिल चांडे वारन वट बियो अमल कोन आई अज सजो ॾींहुं हिननि कुरान वारनि जो जुतियूं चुड़ियूं कयूं रब इन अमल खे क़बूल कर वॾो खुदा जो मूंखे सवीर छो न वारो ॾींदो 3 तलाक वाइस कयां टाइम सां वारो ॾींहुं हे रेल मौलविन जी घुराईंदा रे सब दज्जाल में तो अच्छा चांडियन में ॾींहुं हुकुल ई थिए थो 3 कलाक 12 ताईं तव्हां सुता पियो सी इन सीअ में पाणी भराईंदा पलाल धोईंदा कंबर वींदा रात जो उथी नवा पुराणा थींदा बेटा इंसान को जाओ सामाने के लिए सबा का अन्या तमा हिन फकीर वर तकीर कर तू भी देर कराए जा हां हिन बे रेल मौलविन जी घोराई भेरो ही नहीं चौना कनी खबरा अब खबर
कबरे सही हुंदन मलाइका पुछंदा तो रंगा कबर में मरना पता उते न चजा कने खबर अफो के बादर बिसा पिया थी उते जब खबर आले वही मोटरसाइकिल से बिलो ही लिखना पड़ा बरकत नसीब मरे तो ना संगड़ी अंबला बरकत आई ना तो लिखे जो मैं बोलो ये मैं बाका के काम सोती लो रेडी 12 जनवरी कहां सब अच जो मां अचा अलाई ना अचा खल के तरिस बेटा ही छा चाहिए सावन गिरे सब का पर ये सुरही सियारे लतीफ तो जे उन्हारे में तो सब व्यंजन का दिसंबर जनवरी में वेंजे तो खबर पए सही दिली चांडे वारो तहां भी सियारे में घट व्यंजन आहे सिया ॾाढो सिया त रात छो थे ना पाक दीन समी न करना खुदा के वास्ते पाण भी पाक रहो पंहिंजे घरनि में भी मसला ॿुधायो ट्रैक्टरनि जा ड्राइवर त वेंजन ई न मुझे चक्को हणी भैया मुजरीअ जा सका घणा तड़पियल अथई कुरान में लिखियल आहे त ॿिनि माण्हुनि सां रब जो वॾो प्यार आहे सुभान अल्लाह जो त कुरान पढ़ो मज़ो ई न पंहिंजो राजा कुरान जो अर्ज़ कबईयो त मुराद करे जो अरे इस्माइल कसम दी खुदा जो हाणे ॿुधा काॾो वांदा थी न त मां सिर पहिरी रही भैया मां त अञा नाश्तो अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर अरे आ चांडिया फकीर बिन माण्हुनि सां रब जो प्यार था वाह 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 हिकु तौबा करण वारे सां तौबा हर वाला के एॾो तो वणे खुदा जो कसम एॾो तो चांडियो तौबा का पलाल जी साली नाने बहनी तौबा का खाटी नाए कड़ी हिकड़ो जुमलो दिल ता खणी ज़बान ते आन रब अॼु छॾ वरी न कंदस रब जो छॾियो रब पर जान सौलो चांडिया कावड़ी वञन पर जान ॾुखिया घीसियूं मिंथूं एला टोपियूं पेरनि में भत ते कावड़ बाहो न पर चला कौन खाईंदे न खाईंदे धरी नहीं पाए संभाल भत में माइटन के परचान इए थव जे तारा जे में ॾेढियूं तोड़न हिकड़ी रखो त ॿी चपड़ी इनके तो खावाई त मां बात तो मुझे आ तुझे दादे जो आज मुझे मर्जी आ जाए बड़े हां बस नारे तकबीर हेलो अन्या हालो मां जा रूसी टेक कर रहा है बाबा जाके रश घणी होजी ना गुड़ गंदी के मुखे दावत दियो बस जब तू हुंदे जो इजराइल जो भाव हेजी मंजिल करे 6 कलाक मंजिल कया मानू 2 कलाक दवाइस करे अल्लाह टाइम दे या नमाज है नंबर छा नमाज कज़ा थी वने क़यामत में मां बे पादर खावा ता हम बे पादर अल्लाहु अकबर बिन मानन सां बचो प्यार बा एको तौबा करा वाले सां हे आई तौबा जा 4 फायदा कुरान में लिखल है घणा 4 फायदा तौबा जा कुरान में लिखल है सूरह नून रब छा जो जे फकुल तस्तगफिरु रब्बकुम इन्नहु कान गफ्फारा पहिरों फायदो ये थो जो ताना टोटल गुनाह माफ
बियो फायदो युरसिल समा अलैकुम मिदरारा बरकतुन वारा मींह वसाईंदो माण्हू दे असांजा कामरे ते कावड़िया वेठा आहिनि पंजाबी पीउ खे ताक़त आहे तुंहिंजे गुनाहनि पाणी बंदि कयो तुझे नाफरमान सिंधु जो पेट छुटायो तूं ॾोही आहे हज़रत उमर साईं खे चयो नील दरिया न थो आहे अॻे असां कामरेट विया हा न 2010 में क़ुरान वठी गीता खणी न्याणियूं मेड़ करे सैयद दरिया खे वञी चऊं बादशाह कॾहिं वहंदे अची जो रब दरिया मां हथ कढियो हर काणो परेशान सखर परेशान घोटकी वारनि जो त मुट न पियो बीहे असांजे हैदराबाद वारा मूंॾे वेगन करे आया चऊं हाफ़िज़ वठी हलूं क़ुरान खानी करा दरिया उचितो थी विया मुंहिंजो जहिड़ो दब मुंहिंजो राति मूं दरिया सां ॻाल्हायो आहे जेको छा चई मुंहिंजो चए थो कामरेट मुंहिंजे घर आया मां बि घर वेंदोमांव दया खे मिंथ न कर उन मालिक खे मिंथ कर जेको दया जो बि मालिक ॾाढा नथा चओ बसि मां हिनखे हज़रत उमर जो वाक़ियो ॿुधायां पर अञा देरि थी वेंदी वई तौबा जो छो फ़ाइदो तौबा जो टियों फ़ाइदो वयुमदिदकुम बिअमवाल तौबा जो टियों फ़ाइदो अल्लाह तुझे तौबा कयो त तव्हांजी रोज़ीअ में बरकत ॾींदुसि रोज़ीअ में बरकत मौलवियुनि खां पुछंदा वज़ीफ़ो ॿुधा दुआ कर रोज़ीअ में बरकत करे अलाह तुंहिंजे गुनाह मां हथ कढो रोज़ीअ में बरकत रख कयो ई नथा अब हिकिड़े माण्हू खे ज़ुकाम हुजे कराची जे डॉक्टर खां दवा वठी ऐं ठोके आइसक्रीम बि खाए हिन जो ज़ुकाम छॾींदो ॻाल्हायो नथा कराचीअ मां दवा वठी थिए त बि न छॾींदो छो डॉक्टर चवंदो आइसक्रीम त परे पर जट जा पुट थधो पाणी बि न पीअंदो रख रख नाला भला असांजो माना चांडियो साहब उन वटि हिकिड़ो हमर आयो छे पुट ॼाओ हुआ 7 महीननि में ॼमण त 9 में खपे पर छोरे तकड़ करे नालो छा रखा जे नालो रखे राकेट छा ये राकेट छो जे 9 महीननि जो सफ़र 7 में कयो अथई त राकेट असां वटि त मैच में नाला रखंदा हाणे हिकिड़े छोकिरे खां मूं पुछो नालो छा थी चई बादल ॿिए भाउ जो चई बरसात जेको माणे जो नालो खिमणो हुजूर तो फरमाए खैर अस्मा अब्दुल्लाह भलो नालो अब्दुल्लाह आया अब्दुल रहमान अब्दुल रज़ाक अब्दुल सत्तार अब्दुल आज़ा अब्दुल सबूरा अब्दुल समाजा अब्दुल वाहिद नथा जो सुभान अकेले बजा पुजारी भैया तो न करे जाओ भैया मुसलमान जो घर बार जमीन सॼे गंद में बांग 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 डने मोहम्मद खान में जज तो जाए लाउड में बांग न जो फजर जी मुझे निंद दी बेटे तुझे पीन जो मुर्दा बांग ईंदी आहे इस्लामी जमहूरी पाकिस्तान आहे हे तुंहिंजे ॾाॾे जो मुल्क न आहे छो त बांग असांखे माउ जे गोद में मिली आहे हुजूर फरमान बाहर जमे ना सॼे गन में बाग खड़े गन में तकदीर नालो भलो सत्य ने अकीदो छठी ना हाणे त मायूं एॾो मथे ते चढ़ी वियूं आहिनि एॾो मथे ते चढ़ी वियूं जो पैकेज ते थियूं ॻाल्हाइनि हलड़ी मासी चपरा घर त वेहनी न थियूं काॾे थी वञे पैसा कढाइण थी वञा कहिड़ो पिणे जो अकाउंट खुलियल आहे
हुकूमत बेहयाई है ताकि माइल के पैसा जो है ना दरते छोड़ दो बोलो क्या खुला प्राण दरते आ जोता पैसा जरा छोड़ दो टिकी जंदे जो मायूं ॻाल्हाइनि मां काॾे वञा मां काथे मां तम क्या मां कहिड़ी बिजली सां चक्कर आया मां कहिड़े बिजली जे खंभे ते करां चांजा जोता जॾहिं वञाई चलो लाई चाई टिकी जंदे जो मायूं ॻाल्हि हेलो अदी तुझा पैसा निका न अदी मुंहिंजा कोन निका मुआ चवन था मिशीन खराब हलड़ी मासी चपरा अॼु मां मुआशरे जो अहिड़ो ऑपरेशन कयां पर मूंखे देरि कराए छॾियो आजान आजान अॼु वरी तव्हां पाकिस्तान वरी सुप्रीम कोर्ट ऑर्डर कढियो आहे त तारिक रोड ते जेका पथरी मस्जिद आहे हिनखे बिल्डोस कयो पालक ठाहियो पर इंशाअल्लाह असांजी जमात जे सखर में 19 मस्जिदूं बचनि जेकॾहिं मुरादरी सां मस्जिद खे हथ लाथो त इंशाअल्लाह जमीयत दमादम मस्त कलंदर कनि कहिड़ा मुजाहिद मैदान कंदा भई त वो चलो जाओ भई हाय तव्हांजे ज़िले जी ॻाल्हि थो कयां तव्हांजे कंबर शदात कोठ हिकिड़े भूतारो क़ुरान खे गोली हणी चौलानत अथसि चओ सभई चौलानत अथसि चौलानत मां सॼे पाकिस्तान में ख्वार कयो अथसि मूंखे हुनजे चमचनि फोन कई जो असां तोखे मारा कई मुझे हेॾे हिकिड़ी जान आहे 70 खोरे जहिड़ा मोहम्मद जे क़ुरान ते क़ुरान नाज़िम जो खियो मोह न हुनजे भाउ वारसी कई उमे रुबाब जा माइट मोआ उन पाण मालकी कई क़ुरान खे गोली लॻी केरु थाणे ते न पर शाबत साहब भाउ राशिद पंहिंजे भाउ ताहिर खे मोकिले हेॾा उज़ैर खे जागीरान मामा छा आदत जे पखे थाणे ते वञो इन ज़ालिम ते एतवार करायो जो त क़ुरान जा वारिस असां आहियूं भईया तमाम करे उन्हनि खे सलाम कयो भईया पर सूबेदार जो मां फार न कंदुसि छो त इहो मुराद अली शाह जो माण्हू आहे MP आहे चूंडण हलाईंदो आहे सरकार छो त पुलिस बि ग़रीबनि लाइ अथव चांडियनि ग़रीबनि खां पुछंदा गदा काॾे आहे कागज़ किथे आहिनि गदा काॾे आहे कागज़ चाचा ई ठाहिया आहिनि ग़रीब खे तंग कंदा भाव जो तो एतवार नथो करे मां धरनो हणंदो वज़ीर गुल मेसे के हलाल एको साम्राज्य शानारा लगी मेसे के हलीलो जमीन के तरबा हजारे कुरान जो आशिक सिरन सा कफन बदी पहुंच सरकार झुकी पई गोदा खोया मुराद अली शाह हाराए वियो जमीयत वाला खटे राजा ने राजा सुने असांजो झेड़ो कुरान हाज़िर इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह बादशाह दामड़ी पियो कुरान ख़ातिर पेट्रोल पंप लाइ न कुरान बादशाह छा पियो चए कुरान अल्लाह जी मखलूक आहे जे ॿिया जानवर पिया हलनि कुरान मखलूक इमाम साहब जो चरियो आहे बादशाह वांदा पंहिंजे जाइ जा ग़लति ॻाल्हि थो करे कुरान रब जी सिफ़त तव्हां बि कॾहिं कॾहिं रईसनि खे सच चवंदा कयो रईस कूड़ वेठो हणंदो हे वेठा कंद रईस कूड़ मारींदा कोन्हे रईस सच ॻाल्हायो कॾहिं रईस चवंदो न मैं गाबो ॼणियो आहे मैं गाबो चमचा चवंदा हा साईं ॼणियो हूंदई रईस कूड़ कोन ॻाल्हाएसि अरे मैं गाबो कीअं ॼणींदी रईस खे जो खुदा पर चमचो आहे न हथ कोप वारो अञा थो करे त रईस चाहे थो बंदि करे
इमाम अहमद बिन हंबल जागे बादशाह वाला पंहिंजे जाए गया गलत ॻाल्हि थो करे कुरान अल्लाह जी मखलूक न आहे कुरान रब जी सिफ़त आहे इमाम साहब अची जलसा शुरू किया खलक गॾु के माण्हू त पोठनी बादशाह हिकिड़ो मौलवी आहे अहमद नालो अथसि हंबल जो पुत्र तुंहिंजे ख़िलाफ़ तकीरूं पियो करे बादशाह पुलिस मोकिली गिरफ़्तार थी आयो डंडा ॿेड़ियूं हथ कयूं क़ुरान जो आयश इमाम अहमद बिन हंबल जेल में पियो आहे बादशाह दर ते बीठो चए तो छा थो चए चए तो बादशाह मारे छो थो पुलिस जो मोकिली अथई धक छो थो हणी ए तुंहिंजे बि किताब अल्लाह व सुन्नत रसूल अल्लाह या क़ुरान पेश कर या मोहम्मद जी हदीस पेश कर मारे छो थो सुबह जो कोड़ा शाम जो कोड़ा जे मखलूक मूंसां गॾु आहे इमाम साहब जो इहो फ़ैसिलो अॼु न थींदो इहो फ़ैसिलो कंदो मुंहिंजो जनाज़ो अक्सरियत जा फ़ैसिला इलेक्शन न कंदी आहे चांडियूं इलेक्शन में तव्हां सिगरेटनि जे पाकेट ते पोलिंगूं खटींदा आहियो मुआई पोलिंग आहे तूं छुटल आहे 3 विहाना ॾेई सुम्ही पओ अहिड़ो सूटो ठोकींदो जो ईअं सालनि सरम वञी धूं निकिरेसि इलेक्शन में पोड़ा पोड़ा 80 साल तीर कहते हैं बस कर पोड़ा तो बेलचा न ठोके उन्हनि खे एॾो वोट ॾी जिन क़ुरान सां सुननि पिया जंहिं क़ुरान खे गोली हई न इहो त क़यामत में पादर खाईंदो पर जिन हिन खे वोट ॾिना उन्हनि खे बि पादरनि मां हिसो मिलंदो सवाब मां हिसो न मोचड़नि मां पुजरे इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो निकितो ख़ुदा जो कसम लखे माण्हू जनाज़े संगत आहे अक्सरियत जा फ़ैसिला जनाज़ा कंदा असांजे डॉक्टर साहब जो जनाज़ो निकितो न 14 लख माण्हू जनाज़े संगत आहे इमाम अहमद बिन हंबल जो जनाज़ो ॾिसी 4,500 ईसाई मोहम्मद जो कलमो पढ़ी मुसलमान थिया आगे मोबाइल कयो घड़े घड़े मस्जिद खातिर असांखे जमात हुकुम कयो तो ख़ैर गुल जागीरानी जे क़ियादत में सैयद अब्दुल रज़ाक सोलंकिया जे क़ियादत में सनम जा कबा लॻी अल्लाह जे मस्जिद जला मैदान ते निकिरी आया रब्बना तमिम लना नूरना वग़फिर लना इन्नका ला कुल्लि शै अल्लाह सभिनी जो वेहम क़बूल कर ॿुधाइण क़बूल कर सैयद अली चांडे खे दीन जो मरकज़ नबी जे ग़ुलामनि जो मरकज़ अल्लाह बीमारनि खे शिफ़ा अल्लाह जिन भी मर्दनि इन जलसे में तावन कयो असांजे अमिड़नि भेनरुनि न्याण इन जलसे में तावन कयो अल्लाह सभिनी जो ख़ैर क़बूल कर अल्लाह सभिनी जो बच्चन के हाफिज बना आलिम बना कारी बना दीनदार बना खत्म नबूवत जो चौकीदार बना ज़ैर बुल जे उम्र में बरकत अल्लाह उनके मदरसे में बरकत सुबह शाम नौरंग थे बच्चा ए करीम रब ही हेॾो वॾो मजमो असां शाम जा स्वाली आहियूं शाम जा स्वाली कंबर जा सेठ खाली न मुटाईंदा असांजो वॾो स्वाली जे रब असांखे माफ़ कर ऐ अल्लाह असांखे माफ़ कर माफ़ी जे क़ाबिल न आहियूं त बि माफ़ कर मुजरिम आहियूं ॾोहारी आहियूं कसूरवार नालाइक असांजे नालाइकनि खे माफ़ असांजे न्याणियुनि पुटनि जा नसीब भला कर अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम ए अल्लाह ये बेचारा सॼो ॾींहुं पलाल ते वेठा दी तुझे क़ुरान ख़ातिर इन अमल खे क़बूल कर जेतिरो टाइम दुनिया में रहां कलमे जे तमाम सारा पाण ॾे घुरायूं ज़बान थे पाक कलमो जारी फरमा आमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।